न सिर्फ़ु सिंध पाकिस्तान में पर पाकिस्तान खां ॿाहिरि बि खे सुञातो पढ़ियो वञे थो पियो। ख़ासि तरह सां साईं जा जेके मज़मून इन डेली कावश जे में अख़बार ॾींहं ते छपजंदड़ मैगज़ीन में ईंदा आहिनि, दुनिया जी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे बारे में इंतिहाई तमामु घणो पढ़िया ऐं पसंदि कया वञनि था पिया। खैर मां कोठ ॾींदुसि त अब्बासी जी हिननि सुठुनि सां हर को माण्हू मोतीअ दाणो, हर का दिलि हीरनि जी खाण, ॼाणे ॾिस त सही अणॼाण। साईं मुख़्तार समूह तव्हांजे ताड़ियुनि जे पढ़ा ॾियो। महिरबानी साईं रियाज़त साहब। स्टेज ते वेठल क़ाबिल एहतराम शख्सियतूं, प्रोफेसर कटपर साहब, मोहतरम रिज़वान गुल साहब, रियाज़त बुर्डो, मुंहिंजे साम्हूं वेठल डॉक्टर बशीर अहमद शाद साहब ऐं ॿिया सभई भाइरो, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरें मां रिज़वान गुल साहब खे मुबारक ॾियां थो त अॼु हुनजे इन किताब जी मुहूर्त थी रही आहे ऐं इहा ॻाल्हि आर्ट्स काउंसिल लाड़काणे जे क्रेडिट में बि वञे थी त उहा आर्ट्स काउंसिल लाड़काणे जे तरफ़ां न रुॻो छपियो आहे पर मुहूर्त बि उन ई इदारे जे तरफ़ां थी रही आहे। हक़ीक़त में आर्ट्स काउंसिल जो कमु बि इहो आहे त इल्मु अदब, आर्ट, कल्चर ऐं इन हवाले सां इहो जेतिरा बि इन जूं ब्रांचिस आहिनि उन्हनि ते कमु कनि, न रुॻो उहो अमली तौर ते पर उहो किताबी सूरत में बि उहो अचणु खपे। ऐं आर्ट्स काउंसिल जे तरफ़ां जॾहिं हीउ किताबु छपियो त हक़ीक़त में इहो तमामु वॾो कारज भरियो कमु ॼण त आर्ट्स काउंसिल जो लिखिजे थो जो जेकॾहिं किताबु कंहिं माण्हू खे पेश कजे न रुॻो लाड़काणे में पर लाड़काणे खां ॿाहिरि बि त हुनजे अॻियां लाड़काणे जो त मुकमिल तारफ़ ईंदो ई पर आर्ट्स काउंसिल जो जेको किरदारु आहे उहो बि ॾाढो वाज़े थी वेंदो। मां गुज़िरियल हफ़्ते साईं जीएल ओड जे किताब जी मुहूर्त थी नाले सेंटर में मुंहिंजो लाड़काणो, मां सिर्फ़ु उहो हिकिड़ो मिसाल पेश कयां थो, मां सभिनी खे दोस्तनि खे यकीनन इहा ख़बर बि आहे। उन किताब जी मुहूर्त खां पोइ जेके उनजी न्यूज़ छपी सिंधी अख़बारुनि में, अंग्रेज़ी अख़बारुनि में, तव्हां यकीन ॼाणो न रुॻो जीएल ओड साहब खे पर मूंखे बि अहिड़नि अहिड़नि माण्हुनि वटां फ़ोन पहुती आहे जेको मां पाण हैरान थियां पियो त केतिरा माण्हू लाड़काणे जे तारीख़ खे पढ़णु चाहिनि था ऐं ॻोल्हनि था त इहो किताबु किथे मिलंदो, पर छो त असांजा जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि उहे कमु नथा कनि। इंस्टीट्यूशनलाइज़ जेको कमु नथो थिए असां वटि, इदारती तौर ते कमु नथो थिए, ज़ाती तौर ते, शख़्सी तौर ते माण्हू जी पंहिंजो शौक़ु आहे, पंहिंजो जज़्बो आहे, उहो किताबु छपिराए थो। तंहिंजे करे किताबु ओसि ताईं पहुचाए नथो सघे जेसि ताईं माण्हू उनखे पढ़णु चाहिनि था। जे मिसाल रिज़वान ॿुधायो त इहो रिज़वान जो पंहिंजो शौक़ु, मां सम्झां थो जेकॾहिं रिज़वान आर्ट्स काउंसिल में न हुजे हा या आर्काइव्स डिपार्टमेंट में न हुजे हा त शायदि इहो क्रेडिट आर्ट्स काउंसिल खे मुयसरु न थिए हा जेको रिज़वान जे हुजण जे करे आर्ट्स काउंसिल खे उहो मिलियो। छो त रिज़वान त कमु ज़रूरु करे हा, छो त हुनजे खून में इहा ॻाल्हि शामिलु आहे त हू इल्मु अदब जो कमु करे, जंहिंजे करे हुन न रुॻो किताब जे लाइ मज़मून सहेड़िया ऐं किताब जे लाइ मज़मून सहेड़ण बि को एॾो आसान कमु कोन्हे, उहो बि यकीनन अहिड़ो ई अहम कमु आहे जहिड़ो को तख़लीक़ी कमु थिए थो या जहिड़ो को रिसर्च जो कमु थिए थो। पढ़ण खां पोइ ई माण्हू तयन करे सघे थो त उहो मज़मून हिन किताब में अची सघे थो या नथो अची सघे। मज़मून सहेड़िया, उनखे कंपोज़ कयो, उनखे तरतीब ॾिनी, किताबी शिकिल में आंदो ऐं उन खां पोइ किताब जो टाइटल ठाहियो, लेआउट ठाहियो ऐं उन खां पोइ कोशिशि कई आर्ट्स काउंसिल जा जेके मेंबर या एग्ज़ीक्यूटिव बॉडी जेका आहे उनखे कन्विंस करे ऐं वरी पंहिंजी निगरानी में उहो किताबु छपिरायो ऐं उन खां पोइ उनजी मुहूर्त जो ई बंदोबस्तु कयो ऐं अहिड़ी ख़ूबसूरत मुहूर्त। इहो हक़ीक़त में कंहिंजो कमु आहे, इहो त इदारनि जो कमु आहे, पर इदारा असां वटि बेहिस आहिनि। उहो न रुॻो लाड़काणे जे सतह ते पर असांजी सिंध जे सतह ते ऐं कंहिं हद ताईं पाकिस्तान जे सतह ते बि चई सघिजे थो, जंहिंजे करे माण्हू बजाए उन्हनि इदारनि सां राब्तो करण जे लाइ पोइ जॾहिं माण्हुनि खे ख़बर पए थी, जेकॾहिं ॼाण सुञाण आहे, वास्तो आहे त उन्हनि खे फ़ोन था कनि त यार इहो असांखे किताबु किथां मिलंदो। त हीअ किताबु जॾहिं हिन जी बि ज़ाहिरिया ख़बर ठहंदी, उहा ईंदी ऐं माण्हू खे ख़बर पवंदी त माण्हू तलाश कंदा, छो त माण्हू पढ़णु चाहिनि था। न त हीउ कमु त हक़ीक़त में सिंध गवर्नमेंट जो हुजे ऐं पाकिस्तान गवर्नमेंट जो हुजे, हर ज़िले ते बाक़ाइदे असाइनमेंट ॾेई हिकिड़ो रिसर्चर जो ग्रुप
फाइंड आउट करे उन्हनि खे सभई सहूलियतूं कंप्यूटर फंडिंग लिखारी ऐं ॿिया असिस्टेंट ॾेई करे हिकिड़ी ऑफिस ठाहे ॾेई करे उन्हनि खे चवनि त बाबा तव्हां हर ज़िले ते किताब तयारु कयो ऐं उन में ज़िले जो हर एस्पेक्ट जेको आहे उहो तारीख़ी जेको आहे माज़ीअ जो उहो बि अचे ऐं प्रेज़ेंट बि छो त तारीख़ उहा त न आहे जेका बसि लिखिजी वई ऐं बसि लिखिजी वई तारीख़ त रोज़ु लिखिजे थी पई उन खे बि सहण जो कमु हक़ीक़त में उन्हनि इदारनि खे करणु खपे जेके इदारा हुकूमत खे क़ाइमु करणु खपनि उन्हनि जी फंडिंग वग़ैरह उहो सभु कुझु थियणु खपे उन खां पोइ ई किताब सही माना में उन ज़िले जे हर एस्पेक्ट ते छपबा न त ईअं थींदो मिसाल को माण्हू चए त हीअ जेको किताब रिज़वान जो सहेड़ियल आहे उन में हीअ ॻाल्हि रहिजी वई हूअ ॻाल्हि रहिजी वई हीअ ॻाल्हि रहिजी वई उहो त यकीनन रहंदी भली रिज़वान गुल सॼी उमिरि इन खे लॻाए छॾे तॾहिं बि ॻाल्हियूं रहे पियूं छो त तारीख़ ते जेको लिखबी रहे थी ऐं तारीख़ जा अलाए केतिरा पहलू आहिनि हिकु हिकु ॻाल्हि एतिरियूं एतिरियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके असांखे या त असांजी उहा कम इल्मी आहे जो असां उन्हनि खे एतिरी अहमियत ॾेई नथा ॾिसूं या असां उन्हनि खे एतिरी अहमियत वारा नथा सम्झूं न त उन्हनि ॻाल्हियुनि खे बि जिन खे असां अहमियत वारो नथा सम्झूं उन्हनि ते बि लिखणु खपे उहे बि हिन धरतीअ सां या अहिड़नि ॿियनि ॻाल्हियुनि ते या अहिड़ा नंढड़ा नंढड़ा किरदार हुया त माण्हुनि बजाए उनखे साराइण जे उन ते तनक़ीद करणु शुरू कई त यार कहिड़ा किताब थो लिखे खपती हीअं फलाण टी रोट लाई ऐं जेके तासरात वेठा खेॾंदा आहियूं छा इहे तारीख़ जो हिसो न आहिनि इहो असांजे जेका मौजूदा या पास्ट वारी जॻह ते असांजी बेहिसीअ जो मिसाल ई आहे हे असांजो लाड़काणो आहे हीअ असांजी आर्ट्स काउंसिल असांजी पंहिंजी आहे असां पाण खणी असां हिनखे क़ाइमु कयोसीं सभु कुझु क़ाइमु कयो सभु कुझु कयोसीं पर असांजा हिस्टोरिकल असांजे आर्ट्स काउंसिल जा मेंबर केतिरा आहिनि उहे हाणे असां केतिरो ओन कयूं था पंहिंजनि इदारनि खे ऐं मुहरक हिननि जे पुठियां हिननि इदारनि खे हलाइण जे पुठियां जेके शख़्स हूंदा आहिनि उहे शख़्स किथे आहिनि हाणे आर्काइव्स डिपार्टमेंट ते इन करे कमु करे थो छो त रिज़वान मुतहरिक माण्हू आहे रिज़वान जेकॾहिं हिते न हूंदो त रिज़वान ॿिए हंधि कमु त कंदो रहंदो ऐं उहो आर्ट्स काउंसिल जे प्लेटफॉर्म तां रुॻो हिन कमु न कयो आहे हिन खां अलावा हिन जेके पहिरियां कम कया आहिनि जेके तव्हांजे किताबी सूरत में मिलिया आहिनि नंढी उमिरि में अलाह ताला हिनखे वॾी ॼमार ॾींदो ऐं हुन पंहिंजी पूरी ॼमार में अलाए कहिड़ा अञा किताब असांखे ॾींदो पढ़ण जे लाइ केतिरा हीअ त आर्ट्स काउंसिल जे प्लेटफॉर्म ते आर्ट्स काउंसिल में अची करे न आर्काइव्स डिपार्टमेंट खे मुतहरिक कयो आहे हिकिड़े नए नमूने सां नए तरीक़े सां हुन में जान ॾिनी आहे ऐं उन खां पोइ हीअ मिसाल जेका अॼु जी महूरत थी रही आहे उन महूरत जो तव्हां रंग ॾिसो उहो कहिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो रंग आहे जंहिंमें मकालो पेश थो थिए ऐं उन खां पोइ ख़ूबसूरत आवाज़ सां मुख़्तलिफ़ शाइरनि जी शाइरी पेश थी थिए ऐं हिकिड़ी डिस्कवरी अॼु मुंहिंजे लाइ जेका थी त मुमताज़ लोहार जेको हिकिड़ो ख़ूबसूरत राइटर आहे प्रोज़ राइटर आहे शाइरी बि कंदो आहे कहाणियूं लिखंदो आहे ख़ूबसूरत मकाला पेश कंदो आहे एॾो ख़ूबसूरत तरीक़े सां ॻाए बि सघे थो इहे डिस्कवरियूं इहे ज़ाहिरी आहे अहिड़े ई माण्हू जेको छो त हीअ जेका गैदरिंग आहे हिन जे पुठियां जेको माण्हू बीठल आहे उहो एॾो ख़ूबसूरत आहे हुनजा पंहिंजा एतिरा ख़ूबसूरत ख़्याल आहिनि जेके ज़ाहिरी आहे जॾहिं पेश थींदा किताबी सूरत में पेश थींदा तॾहिं इहे सभु ख़ूबसूरतियूं खणी ईंदा जॾहिं हिननि फंक्शननि जी सूरत में ईंदा तॾहिं ज़ाहिरी आहे उहे सभई ख़ूबसूरतूं खणी ईंदा ऐं इहे सभई ख़ूबसूरतियूं उहे असांजे प्यारे भाउ रिज़वान गुल जे ज़हन में मौजूदु आहिनि उहे जॾहिं ज़ाहिर थियूं थियनि त हिननि रंगनि सां ज़ाहिर थियनि थियूं अदरवाइज़ इदारनि कमु करणु हक़ीक़त में छॾे ॾिनो आहे मूंखे बिल्कुलु तमामु घणो ॾुख थियो अॼु मां ज़ाती तौर ते बि अब्दुल सत्तार ख्वावड़ खे बि चवंदुसि ऐं ॼान साहब खे बि चवंदुसि जेको घड़ी खनि वेही ऐं उहो थी वियो या पंजल सांगी साहब मुंहिंजा इहे सभु ज़ाती दोस्त आहिनि तमामु क्लोज़ दोस्त आहिनि मां उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त साईं तव्हां जहिड़नि माण्हुनि खे त हेॾो हुजणु छो त आर्ट्स काउंसिल जो मजमूई तौर ते जेको मैनेजमेंट आयो आहे त तव्हां आहियो तव्हांजो पंहिंजो नाले सेंटर जो जेकॾहिं इदारो हुजे ऐं मां नाले सेंटर में न हुजां ऐं मां घर वेठो हुजां त नाले सेंटर जी जेका बि दावा आहे नाले सेंटर जी कहिड़ो पुकार अचा त इन हवाले सां नंढे पैमाने ते जेको असां पाण करे सघूं था आर्ट्स काउंसिल असांजो पंहिंजो आहे असांजे पंहिंजे शहर जो आहे
किताब लाड़काणे ते आहे ऐं लाड़काणो तारीख़ जी रोशनीअ में ऐं हीअ बि त तारीख़ लिखंदी ज़ाहिर आहे त सभु लिखारी वेठा आहिनि सभु रिसर्च कनि था तारीख़दान आहिनि मां न लिखां त साईं मुमकिन आहे कटपर साहिबु लिखी वठंदो साईं कटपर साहिबु न लिखे त शेख रोशन लिखंदो मुमताज़ लोहार केर बि मतिलबु सभु लेखक वेठा आहियूं न हिते त इहे ॻाल्हियूं हुन में ज़रूरु ईंदियूं त असां पाण जेकॾहिं पंहिंजो पाण खे न सुञातोसीं असां पाण खे आइडेंटिफाई न कयोसीं असां जेको कुझु करे सघूं था इदारा ठाहिण त वॾी ॻाल्हि आहे ऐं उहे बि ठही सघनि था जेकॾहिं माण्हू चाहे उनजे लाइ पैसो बि न हुजे कुझु बि न हुजे अहिड़ा इदारा लाड़काणे में मौजूदु आहिनि जिन खे गवर्नमेंट जी फंडिंग न आहे सचल अदबी मर्कज़ हुनजो मिसाल आहे नॉलेज सेंटर हुनजो मिसाल आहे ऐं उन खां अलावा ॿिया केतिरा ई अहिड़ा यकीननि हिते इदारा मौजूदु आहिनि ऐं माज़ी में बि हुया जे मिसाल डॉक्टर बशीर अहमद शाह साहिबु पंहिंजी सारोणियुनि में लाड़काणे जे हवाले सां ज़िक्र कयो आहे हुन डॉक्टर साहिबु ॿुधायो आहे त हिकिड़ो माण्हू हिंदू हूंदो हो उहो किताबनि जी ॻंढ ॿधी कुल्हे ते रखी ऐं उहो जिते जिते नौजवान वेठा हूंदा उहो उते अची ऐं उहे मसवाड़ ते किताब ॾींदो हो उन्हनि खे उन्हनि जी थोरी चार्ज कंदो उन्हनि खे पढ़ण जे लाइ ॾींदो वरी कलेक्ट करे वरी ॿिया किताब छा उहो माण्हू इदारो न हुयो अहिड़े नमूने कई अहिड़ा मतिलबु मिसाल कोट करे सघनि था त इदारा जेके असांजे हथ में आहिनि जेके जिन में असां कुझु न कुझु करे सघूं था त उन्हनि खे असां मुस्तहकिम करे पोइ वरी असां ॿियूं ॻाल्हियूं बि मतिलबु कयूं लाड़काणे जी तारीख़ त उहो लाड़काणे जी 100 साल जी तारीख़ त न आहे न हीअ लाड़काणे जो खितो हीअ लाड़काणे जी धरती त तॾहिं खां मतिलबु मौजूदु आहे जॾहिं इंडस्ट्रियलाइज़ेशन हुई ऐं इंडस्ट्रियलाइज़ेशन जो हीअ जेको सेंटर ऐं इहो शहर जेको उन ज़माने में ईअं हुयो जे अॼु जो मां हिकिड़े ॿिए हंधि बि ज़िक्र इहो कयो इहो लिखियलु बि आहे किताबनि में मां त ज़ाहिरी आहे पाण त असां मां कोई बि त मौजूदु न हुयो ऐं इहे किताब ई आहिनि जेके असांखे कनेक्ट कंदा आहिनि असांजे पास्ट जे हिस्ट्रीअ सां न त हिकिड़ो गैप पैदा थी वेंदो न इहे जेकॾहिं किताब न हुजनि हा जेके पढ़ी करे अॼु असां चऊं था त मुंहिंजो दड़ो उन ज़माने में तक़रीबन को 2200 क़बल मसीह में ईअं फ्लरिशिंग सिटी हुई उन ज़माने जी जे अॼु जो लंडन आहे मर्कज़ तजारती मर्कज़ हुयो उहो गहमा गहमी उन शहर में मौजूदु हुई इहा ॻाल्हि असांखे केरु थो ॿुधाए इहा ॻाल्हि ई किताब था ॿुधाइनि ऐं किताब इहे तारीख़ जा किताब था ॿुधाइनि ऐं तारीख़ छा हूंदी आहे तारीख़ माण्हूअ जी मेमोरी हूंदी आहे तारीख़ माण्हूअ जी यादगिरी हूंदी आहे अॼु बि जंहिं माण्हूअ जी मेमोरी फास्ट आहे मां तव्हांखे यकीन सां थो चवां अंग्रेज़ी जी को ॻाल्हि न आहे मिसाल सां चवंदा न त टेक्नोलॉजी जी अंग्रेज़ी ॿोली साइंस ऐं टेक्नोलॉजी जी ॿोली आहे जंहिं माण्हूअ खे अंग्रेज़ी अचे थी त उहो माण्हू अलाए किथे थो पहुचे असांखे अलाए केतिरा माण्हू हाणे बि मिलनि था अलाए केतिरी उन्हनि खे अंग्रेज़ी अचे थी उहे त पंहिंजो पेट बि सही नमूने सां पाले नथा सघनि अलाए केतिरा माण्हू वेठा आहिनि 5-5 हज़ारनि वारी नौकिरी बि कनि था ॻाल्हि रुॻो अंग्रेज़ी जी न आहे ॻाल्हि मेमोरी जी आहे मेमोरी जंहिंजी फास्ट आहे मेमोरी जंहिंजी मुस्तहकिम आहे यादगिरी जंहिंजी मुस्तहकिम आहे उहो माण्हू कामयाबु आहे ऐं तारीख़ छा हूंदी आहे तारीख़ असांजे क़ौम जी मेमोरी आहे जेकॾहिं तारीख़ खे असां न पढ़ंदासीं त इहा समूरी जेका असांजी माज़ीअ वारी शानदार तारीख़ रही आहे रवायतूं रहियूं असांजी माज़ीअ जूं ॻाल्हियूं असां रेफरेंस ॾेई करे पंहिंजो पाण खे अज़ीम साबित करण जी कोशिशि कंदा आहियूं असां उहो न करे सघंदासीं छो त असां वटि मेमोरी हूंदी कोन ॻाल्हि थी ऐं ख़तमु थी वई उहा ख़तमु आहे या अदरवाइज़ गैप पैदा थी पवंदो या कंटिन्यूटी असां न रखी सघंदासीं जेको अॼु मिसाल असां संभारा खे पेश था कयूं त या असांजे तहज़ीब जी ॻाल्हि ई हिकिड़ी उहा असां पेश न करे सघंदासीं ऐं असां पंहिंजी कनेक्टिविटी जेका आहे उहा साबित न करे सघंदासीं त इन जे लाइ हिस्ट्रीअ वारे हवाले सां असांखे खोड़ मुतरिक़ थियणो पवंदो ऐं संजीदा थियणो पवंदो गवर्नमेंट जेकॾहिं नथी करे त उन जे लाइ ज़ाहिरी आहे असां ही तनक़ीदूं कयूं था ऐं हिन नोयत जूं ॻाल्हियूं थियनि थी पियूं पर असां पाण पंहिंजे तौर ते जेतिरो बि थी सघे असां उहो लिखंदा रहूं असांजी इहा तमामु वॾी ख़ुशनसीबी आहे त लाड़काणे जे हवाले सां कई किताब लिखिजी चुका आहिनि तौर जो उन्हनि सभिनी किताबनि खे गॾु रखिजे 7, 8, 9, 10 खनि किताब मुमकिन आहे अञा बि हिननि खां वधीक हुजनि इन्हनि 10-11 किताबनि खे बि जेकॾहिं गॾु रखिजे तॾहिं बि लाड़काणे जी उहा पूरी हिस्ट्री न आहे
माज़ी वारी बि न आहे, मौजूदा त खणी आहे ई न, पर माज़ी वारी बि न आहे। छो त ज़ाहिरी आहे उहा हिस्ट्री लिखिजे थी पई, ऐं जेसि ताईं गवर्नमेंट पंहिंजो शेयर न विझंदी ऐं इंस्टीट्यूशनल लेवल ते जेसि ताईं हुनजो कमु न थींदो तेसि ताईं उहो को कमु तारीख़ जो पूरो न थी सघंदो। पर जेको बि थोरो थोरो ऐं पंहिंजनि ज़ाती कोशिशुनि सां जेके माण्हू कनि था उन्हनि खे असांखे सलाम पेश करणु खपे। ऐं इन हवाले सां रिज़वान गुल खे बि मां सलाम पेश कयां थो जहिड़ो उन ख़ूबसूरत हिते किताबु ॾिनो आहे। इन किताब में छा छा आहे उन जे लाइ तव्हां मकाला हिते ॿुधा ऐं एॾा ख़ूबसूरत मकाला वेल रिसर्च ऐं उन्हनि माण्हुनि पेश कया जेके माण्हू तमामु वॾो पाण संजीदा आहिनि ऐं लाॻीतो जेको माण्हू कमु न कंदो आहे त उहो ॿियो कमु कहिड़ो करे, ज़ाहिर आहे उहो ईअं ई कंदो छो त उहो ॿियो को कमु करे ई नथो, तंहिंजे करे वरी कुझु न कुझु त उहो चए, पोइ खणी उहो नेगेटिव छो हुजे। पर घटि में घटि असां जेके बि हिते थोरे स्टेज ते वेठा आहियूं ऐं सभई मुंहिंजे साम्हूं जेके वेठा आहियो ॿुधंदड़ ऐं ॻाल्हाईंदड़ असां सभई अहिड़ा माण्हू आहियूं। जे मिसाल भाऊ गुरमोहम्मद गुरड़ो साहिबु असांजे साम्हूं वेठो आहे, उहो उन जूं काविशूं कंबर जे हवाले सां इल्मी अदबी या ख़ुदि कंबर हिस्टोरिकल सोसाइटी जो रूह रवां बि आहे, हुनजा किताब छपियल आहे, इवन रियासत जा किताब, मतिलबु अहिड़ा माण्हू हिते वेठा आहिनि जो उन्हनि जो एॾो कमु थियल आहे पंहिंजनि ज़िलनि ते। ॿियो इल्मी अदबी कमु त तख़लीक़ी कमु त उहो सभई असां कयूं था पिया, पर इवन ज़िलनि ते हिननि माण्हुनि एॾो कमु कयो आहे जो हुकूमत कंहिं बि इदारे अॼु ॾींहं ताईं एतिरो कमु न आहे कयो। ऐं हुकूमत खे जेके बि हुकूमतूं रहनि थियूं अलाए छो इहो कमु उन्हनि खे नज़र ई नथो अचे, छो त हुन जूं प्रायोरिटीज़ ॿियूं आहिनि, हुन जूं प्रायोरिटीज़ उहे न आहिनि। हाणे हिते ई ज़िक्र थियो या एस टी लैम्ब्रेक या ॿिया जेके बि बर्टन या जेतिरा बि अंग्रेज़ अमलदार रहिया थोरे जो ॿाहिरिया हुया धारिया हुया, बुनियादी कमु त उन्हनि ई कयो। या इवन सिंध ते बि जेको कमु कयो त अरब पाण सां गॾु खणी आया हिकिड़ो तारीख़दान उन्हनि ई कयो। हुकूमती लेवल ते असांजूं हुकूमतूं जेके जुड़ियूं आहिनि उन्हनि छा कयो आहे उहो त मूंखे एॾो को ख़ासि कमु नज़र अचे ई नथो, सवाइ बजेटूं ठाहिणु, बजेटुनि खे ख़तमु करणु ऐं उन्हनि जा बिल पेश करणु उन हवाले सां। बहरहाल हीअ किताब लाजवाब किताब, हालांकि लाड़काणे ते 11-12 ॿिया किताब आहिनि, शख़्सियतुनि ते तमामु वॾा वॾा किताब छपिया आहिनि, उहे बि ज़ाती कोशिशूं। ऐं अब्दुल सत्तार भट्टीअ जो ज़िक्र न करणु हिते बेहक़ीक़त में या नाइंसाफ़ी थींदी, तोड़े जो हू पाण हिते मौजूदु न आहे। हुन लाड़काणे ते जेके ॿ ख़ासि तौर ते हिकिड़ो लाड़काणो लीडरनि जी धरती ऐं ॿियो लाड़काणो अमर शख़्सियतूं, उन माण्हू तमामु वॾी महिनत कई। पीर हुसामुद्दीन राजती साहिब हुन अंग्रेज़ीअ में जेको किताबु लिखियो आहे उनजो बि जवाबु न आहे, उन तमामु शानदार नमूने सां इहे माण्हू कमु कंदा। ऐं अञा ताईं उहो हाणे ॿिए किताब खे सहण जे मरहले में आहे, खोड़ लाड़काणे जा अहले इल्म अदीब दानिश्वर उन्हनि सभिनी ते वटि उन्हनि जा ख़त आया, उन्हनि खे लिखी मोकिलियो हूंदो पंहिंजे बारे में या पंहिंजनि कमनि जे बारे में। त इहो मतिलबु इहे कमु थियो। लाड़काणो साहब से माण्हू केॾो किताबु आहे, हेतिरो किताबु आहे, उन में इहे मज़मून न आहिनि। तॾहिं बि मिसाल चइजे थो न त अञा ताईं कमु मुकमिल न आहे, छो त उहो मुकमिल थियणो ई न आहे जेसि ताईं हुकूमती लेवल ते उहो कमु न थींदो। ऐं लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी असां पंहिंजे तौर ते कमु कंदा रहिया आहियूं। किताब जेको लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी जो छपियो उहो क्रेडिट वञे थो डॉक्टर बशीर अहमद शाह साहिब खे। लाड़काणो सदियुनि खां ऐं इन्हनि किताबनि जी लाइन में उहो लाड़काणो साहब से माण्हू खां पोइ ॿियो किताबु हुयो जेको लाड़काणे जी हिस्ट्रीअ ते ईअं बाज़ाब्ता तौर ते उहो छपियो। ऐं हीअ किताबु हू लाड़काणे जी तारीख़ इल्मी अदबी हवाले सां बि जेकॾहिं ॾिसूं त उहा केॾी मतिलबु हिकिड़ी ख़ूबसूरत हूंदी। या कैफ़े अज़ीज़ जो जेको डॉक्टर बशीर अहमद शाह साहिबु ज़िक्र कयो आहे त अहिड़ा त मतिलबु टी हाउस, मिसाल लाहौर में टी हाउस आहे, उहे उनते अदब तख़लीक़ थींदो, अदीब दानिश्वर हुते वञी वेहंदा, जॾहिं उहो बंदि थियो त अदीबनि तहरीक ॻाल्हाई। लाड़काणे में बि अहिड़ो हिकिड़ो कैफ़े हूंदो, कैफ़े अज़ीज़, उते बि अदीबनि जे लाइ हिकिड़ो मख़सूसु कार्नर हूंदो हुयो। मुंहिंजी नॉलेज में उहो पहिरियों दफ़ो इज़ाफ़ो थियो। त इहे होटल, हाणे होटलनि ते छा पियो थिए, केरु पिया विहनि, छा पियो थिए, इहे इल्मी अदबी इहे सिलसिला थियनि पिया या न पिया थियनि, उहो तव्हां पाण में दोस्त ॾिसो था। पर माज़ीअ में इहे हूंदा, इहे रवायतूं असां अॼु ॾींहं ताईं छो न क़ाइमु रखी सघिया आहियूं, इहा कंहिंजी कमज़ोरी आहे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते ज़ाहिरी आहे तॾहिं गौर वीचार थी सघे थो जॾहिं असां हीअं वेहंदासीं, हीअं इदारनि ते वेही ॻाल्हाईंदासीं ऐं लिखंदासीं पढ़ंदासीं। बहरहाल मुंहिंजूं ॻाल्हियूं थोरो लंबियूं थींदियूं वञनि। मुबारकूं ॾियां थो त हुन हेॾो बहितरीनु कमु कयो आहे ऐं मूंखे यकीन आहे त हीउ इन खां अञा वॾा कमु कंदो ऐं तव्हां सभई ॾिसंदो। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जो मूंखे स्टेज ते बि विहारियो ऐं मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। अलाह हाफ़िज़।
तव्हांजो तारीख़ सां लॻाव आहे, पंहिंजे लाड़काने सां लॻाव आहे। हीराबासी जी हिननि सिटुनि सां पाण हिन अॼोकी तकरीब जी पुॼाणी कंदुसि। आदमी अहिड़ो सितारो थी वियो, छो त मुश्किल साण लेकिन ओपरी तो सिवा मुंहिंजो गुज़ारो थी वियो। मूं जीअण जे लाइ बहाना ते घड़िया, ओचितो तुंहिंजो इशारो थी वियो।